ॾिस पारस, जेके तुंहिंजे भाउ जूं इहे हरकतूं आहिनि न त हिकु ॾींहुं मुक्त मारियो वेंदो। अदा ॾिसे थो त तव्हां असां सां नाहक ज़ुल्म कयो आहे, इन करे जेसी ताईं हू तव्हां खां पलाहत न वठंदो न तेसी ताईं चुप करे कोन वेहंदो। ॾे त ख़बर असां तुंहिंजे मथां ज़ुल्म कहिड़ो कयो आहे? मूंखे घर खां ॿाहिरि नथा छॾियो, हिते वेही कैद करे रखियो अथव। इन खां वॾो अञा कहिड़ो ज़ुल्म थींदो? इहो सभु कुझु तुंहिंजी ज़िद जे ई करे थियो आहे। जेकॾहिं तूं पंहिंजे घर खे घर करे सम्झी ऐं अधे हैदर खे पंहिंजो मुड़ुसु सम्झी त इहा नौबत तुंहिंजे मथां कोन अचे हा। बंदूक जे ज़ोर ते मुंहिंजो निकाह करायो वियो ऐं मां उनखे पंहिंजो मुड़ुसु चवां? मूंखे ॿुधायो न, छा शादियूं ईअं थींदियूं आहिनि? इहा ग़लती त तुंहिंजे भाउ जी आहे न। इहो पंहिंजे भाउ खे न पई सम्झाई त पराए नंगनि में छो थो हथ विझे? ग़लती अदा जी हुई त पोइ सज़ा बि उनखे ॾियो आहे, उनजी सज़ा मूंखे छो था ॾियो? खातो हीअ छोकिरी कॾहिं बि सुधरण वारी कोन ई का, न को सुधरंदी न असांखे सुकून सां रहण ॾींदी। चाची, जेकॾहिं न सुधरी त असांखे छा कंदी? हीअ पंहिंजे लाइ आज़ाब कंदी। सिर्फ़ मां अज़ाब में कोन रहंदसि, पर हिन घर खे बि तव्हांजे लाइ आज़ाब बणाए छॾींदसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।